खबर है नाज़रीन तव्हां शेयर कयूं पिया दौलतपुर सफ़न मां, जिते दौलतपुर सफ़न में अल नूर शुगर मिल्स तरफ़ां कमंद की पिढ़ाई जो अमल शुरू किया वियो आहे। गुलाम मुस्तफ़ा जुनेजो जी रिपोर्ट मुताबिक़ अल नूर शुगर मिल्स पारां कमंद की पिढ़ाई शुरू कई वई आहे। शुगर मिल खे कमंद ॾींदड़ 6000 खां वधीक आबादगारनि खे पहिरियों भेरो इंडेंट ATM कार्ड जारी किया विया आहिनि। आबादगारनि में ख़ुशीअ जी लहर छायल आहे। दौलतपुर सफ़न वेझो अल नूर शुगर मिल पारां कमंद की पिढ़ाई शुरू कई वई आहे। कमंद जे क्रैशिंग सीज़न शुरू करण लाइ शुगर मिल इंतज़ामिया पारां शुगर मिल अंदर इफ़्तिताही तक़रीब कोठाई वई, जंहिंमें शुगर मिल जे सवें मज़दूरनि, यूनियन अॻवाननि ऐं ऑफिसरनि वॾे अंग में शिरकत कई। जॾहिं त शुगर मिल जे जनरल मैनेजर कर्नल रिटायर्ड अमजद जावेद अब्बासी, DGM केन खुर्शीद आलम खानज़ादा, शुगर मिल जे GM फिनांस इमरान गोगन, एग्जीक्यूटिव ऑफिसर सिराज तर्क ऐं ॿियनि इफ़्तिताही तक़रीब में रेबन काटे ऐं शुगर मिल जी पिढ़ाई वारे मशीन में कमंद उछले कमंद जी पिढ़ाई वारे अमल जो इफ़्तिताह कयो। जॾहिं त क्रैशिंग सीज़न जी ख़ैर ऐं बरकत लाइ इज्तिमाही दुआऊं घुरियूं वियूं। जॾहिं त ॿिनि ॿकरनि जो सदको ॾेई मिठाई पिणु विराई वई। ॿिए तरफ़ मिल इंतज़ामिया मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शुगर मिल जूं बंदि पियल समूरियूं सेक्टर ऑफिसूं खोले छॾियूं आहिनि। हुननि जो चवणु आहे त जेको ॿियनि शुगर मिलनि वारा आबादगारनि खे अघु ॾींदा, असां बि उन तहत अघु आबादगारनि खे इनशाअल्लाह तकड़ियूं अदायगियूं कंदासीं।